नाज़रीन, औरतुनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते मीरपुर ख़ास में समाजी अॻवान ऐं औरतुनि चयो आहे त औरतुनि खे जाइज़ हक़नि खां महरूम रखियो पियो वञे। औरत अॻवाननि आवाज़ टीवी जे रिपोर्टर उमर दाऊद पोटो सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। जेको औरतुनि जो आलमी ॾिहाड़ा मुख़्तलिफ़ जॻहनि ते मल्हाया वञनि था पिया, इहो हिकिड़ो सुठो सोण आहे ऐं सुठो हिकिड़ो इनिशिएटिव आहे, हिकिड़ो सुठो क़दम आहे औरतुनि जे लाइ। ख़ासि करे औरतुनि जे लाइ ई मल्हायो वञे थो, इहो इंटरनेशनल हिकिड़ो मल्हायो वञे थो। ईअं न आहे त रुॻो पाण वटि हिते मल्हायो वञे थो, ईअं न आहे, बल्कि इन में इहो आहे त असांजी जेका औरत आहे उहो पुठिते पियल आहे, उनखे उहे हक़ूक़ नथा मिलनि जेके उनखे हिकिड़ा मिलणु खपनि। जेके असांजा हक़ूक़ आहिनि, जेके असांखे लाज़िम आहिनि, उहे असांखे मतिलबु लाज़िम ॾियणु खपनि असांजे घर वारनि खे, असांजे मर्दनि खे, असांजी सरकार खे। ईअं बि नथा चऊं त असां माना सिर्फ़ु पंहिंजे जेको आहे न घर वारे खां या पंहिंजे भाउ खां जेको आहे न उहो हक़ वठण जे लाइ असां निकिता आहियूं, पर असां सरकार खां बि इहो हक़ वठण जो जेको आहे मुतालबो करियूं था। औरतुनि जे हवाले सां जेके इशूज़ मसला अगरि ॾिसंदासीं त तमामु इलाही सारा आहिनि, पर असां सिर्फ़ु हिकिड़ी हुन ते अगरि जे फोकस कयूं था त हाणे ईंदड़ जेके बल्दियाती इलेक्शनूं आहिनि उन में जेका औरतुनि जी शमूलियत हमेशह कराई वञे थी, त उहे अहिड़ियूं औरतूं हूंदियूं आहिनि या डिमी जेके नाला आहिनि उहे ॾेई उन्हनि जी खाना पूरी कई थी वञे। असीं चाहियूं था बीइंग अ सोशल वर्कर, सिविल सोसाइटी एक्टिविस्ट, असीं चाहियूं था त उहे अहिड़ियूं औरतूं उन में अचनि जेके ॿियनि औरतुनि जी बाक़ाइदा नुमाइंदगी कनि, बाक़ाइदा डेवलपमेंट स्कीमनि में, बाक़ाइदा तरक़ी में, बाक़ाइदा तालीम में, सिहत में उन्हनि जो उते केस रखनि, पंहिंजे लोकल काउंसिलनि में, लोकल जेका उन्हनि जे इदारा आहिनि उते, ताकी अहिड़ी भरपूर जेका आहे असां ज़ाहिर रिसोर्सिस वसीला जेके आहिनि उहे सरकार वटि आहिनि, गवर्नमेंट वटि आहिनि, त हुननि जी हक़ीक़त में नुमाइंदगी थिए। असां वटि मसइला मसाइल औरतुनि जा त काफ़ी सारा आहिनि, जंहिंमें जो उन्हनि जी हिफ़ाज़त जो हिकु त मसइलो आहे प्रोटेक्शन जो, प्लस इहो ऑफेंस जो मसइलो आहे, ऐं उन्हनि जे मथां डोमेस्टिक वायलेंस जो मसइलो आहे, अर्ली चाइल्ड मैरिज जो मसइलो आहे, प्लस उनखे वर्ग लाइ करे अगवा करे वञणु, शादी जे उनमें जाल में फांसाए करण जो झांसो ॾियणु, छो जो नंढियूं छोकिरियूं हुजनि थियूं जिन्हनि जी एज एतिरी कोन्हे, जेके एतिरो अक़ल न आहे की पंहिंजो डिसीशन पाण करे सघनि, त उन्हनि खे उन झांसे में आणे करे पोइ उनखे शादी जो आसरो ॾेई या पोइ उनखे शादी करण या उनखे अॻिते वरी विकिरो करे छॾणु, अहिड़ा मसइला मसाइल काफ़ी सारा आहिनि। असां वटि डेली तक़रीबन काफ़ी सारियूं लेडीज़ अचनि थियूं, घणो करे असां वटि डोमेस्टिक वायलेंस जा प्रॉब्लम आहिनि, घरू जंहिंमें तशदुद चइजे भाउ जे तरफ़ां, पीउ जे तरफ़ां, मुड़ुस जे तरफ़ां या पुट जे तरफ़ां, प्लस विरासत जा मसइला आहिनि, जेको उन्हनि जो जाइज़ कानूनी ऐं शरई आहे उहो बि उन्हनि जो जेको आहे सो कोन थो मिले उन्हनि खे।